उत्तर वजीरिस्तान के इलाके मीर अली में दहशतगर्दन के हमले में शहीद थी वियल पाक फौज के जवानन की जनाज़े नमाज अदा कई वई। लेफ्टिनेंट कर्नल सैद काशिफ और कैप्टन मोहम्मद अहमद बदर की जनाज़े नमाज चकलाल ग्रीजन में अदा कई वई। जनाज़े नमाज में सदर आसिफ अली जरदारी, चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर और वफाकी वजीरन की शिरकत। शहीद कैप्टन अहमद बदर जो मड़ अबाणे इलाके तलागंग में मुकम्मल फौजी एजाज से मिट्टी में हवाले किया वियो। मैं वादा करता हूँ कि ये मेरे बेटों का खून रागा नहीं जाएगा और हम इस खून का हिराज लेंगे इनसे। जो भी टेररिज्म करेगा हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे, चाहे वो कोई भी हो, किस मुल्क से भी हो। पाक फौज ईमान एताद नज़म ऐं ज़ब्त जे नज़रे के मुसलसल बरकरार रखियो। मुल्क में दहशतगर्द कार्रवाई कंदड़न के मुंह तोड़ जवाब दींदासीं। सदर आसिफ अली जरदारी शहीदन के भेटा पेश कंदे चयो आहे त शहीदन की अज़ीम कुर्बानी संदन बहादुर पुटन जो अज़म ज़ाहिर करे थी। बहादुर जवानन वतन की हिफाजत लाए जान की कुर्बानी ॾियण खां न कीबायो। वाइदो कयां थो त शहीदन की कुर्बानी ज़ाया न वेंदी। पाकिस्तान जो अवाम ऐं फौज हिक पेज ते आहिनि। दहशतगर्दन जो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं। वफाकी हुकूमत पारां सोशल मीडिया ते शहीदन खिलाफ हलंदड़ क्रियल मुहिम की सख्त लफ्ज़न में मज़म्मत। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले खां पोइ तहरीक इंसाफ सोशल मीडिया अकाउंट ज़रिए शहीदन खिलाफ मुहिम हलाई रही आहे। सोशल मीडिया टीम पुठियां माण्हुनि जी सुञाणप थी चुकी आहे। अहिड़े क़िस्म जी मुहिम हलाईंदड़नि खे कानून के कटड़े में आंदो वेंदो। बचाव के वजीर ख्वाजा आसिफ मीर अली में दहशतगर्द हमलन की मज़म्मत कंदे चयो आहे त पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी अफगानिस्तान मां थी रही है। KPK में तमाम घणी दहशतगर्दी थे पई। दहशतगर्दन के पनाह ॾींदड़ बि उहे माण्हू आहिनि जेके शहीदन की कुर्बानीन ते चिथड़ू करे रहिया आहिनि। सोशल मीडिया ते शहीदन खिलाफ हलंदड़ जाली अकाउंट भारत, UAE ऐं अमरीका ऐं ॿियनि मुल्कनि मां ऑपरेट थी रहिया आहिनि। उन्हनि अकाउंट जो तालुक पाकिस्तान के माण्हुनि सां बि आहे। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफाकी वज़ीर चयो त सोशल मीडिया ते शहीदन बाबति हलंदड़ मुहिम की मज़म्मत कयूं था। मुतअती दहशतगर्दी खिलाफ जंग विड़ी सघिजे थी। शहीदन खिलाफ मुहिम मुल्क दुश्मनी आहे। उन्होंने असेंबली में गज़ा बाबति ठराव की मुखालफ़त कई। 75 वरनि की तारीख़ में अॼु ताईं कंहिं बि जमायत ऐं शख़्स अहिड़ी मुहिम न हलाई। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो सुभाणे आख़िरी ॾींहुं ज़रूरत पवण ते ॻाल्हियुनि में हिक ॾींहं जी वाह जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त IMF जो एक्ज़ीक्यूटिव बोर्ड अप्रैल में कर्ज़ की आख़िरी किस्त की मंज़ूरी ॾींदो। IMF ऐं आलमी बैंक जो सालियानो इजलास 15 अप्रैल ते वाशिंगटन में थींदो। पाकिस्तान पारां नए ऐं वॾे कर्ज़ प्रोग्राम लाइ दरख़्वास्त ॾिनी वेंदी। सदर आसिफ अली जरदारी की न्याणी आसफा भुट्टो जरदारी NA 207 नवाबशाह ते नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। आसफा भुट्टो जरदारी RO ऑफिस पहुची कागज़ जमा कराया। सिक्योरिटी सख्त आसफा भुट्टो सां गॾु सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचुओ बि गॾु हुई। NA 207 जी सीट आसिफ अली जरदारी जे सदर थियण खां पोइ ख़ाली थी हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से बलूचिस्तान के बोर्ड मुतासिर शागिर्द की मुलाकात। वज़ीर आज़म हाउस में शागिर्द इकराम लाइ जी आजियां। वज़ीर आज़म चयो त शागिर्द इकराम लाइ जो खानदान बोर्ड में मुतासिर थियो हो। 2022 के बोर्ड मुतासिरन बोर्ड दौरान किला सिफलाई में शागिर्द इकराम लाइ से मुलाकात थी। हू आला तालीम हासिल करण घुरे तो। शागिर्द वज़ीर आज़म को बुधायो त पढ़ी लिखी कौम ऐं मुल्क की खिदमत करण चाहियां थो। तालीम वाले सूबाई वजीर सरदार शाह हैदराबाद के इलाके लतीफ़ाबाद में नौजवान अब्दुल रहमान समेजो जे पुरस्कार नमूने फौत थियण वारे मामले की शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। सूबाई वजीर जो सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह सां राब्तो। सरदार शाह चयो आहे त वारसनि जी मर्ज़ी खां सवाइ पोस्टमार्टम नथो थी सघे।
भेटाई अस्पताल इंतजामिया जी कोताही साबित थी त कार्रवाई कई वेंदी। रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे इलाइक़े डिफेंस में कार्रवाई, भतेखोर गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान चयो आहे त गिरफ़्तार थियल जवाबदार आरिफ अली भतो घुरंदड़ टोले जो सरबराह आहे। जवाबदार शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भते जी वारदातुनि में मुलविस आहे। जवाबदार क्लिफ्टन जे हिक वापारी खे फ़ोन करे 20 लख रुपया भतो तलब कयो हो।